अबा रात आ रहीस मतारे खान जे ॻाल्हाइण जो अंदाज़ ॾिठो। आऊं चाह तो इन मां असांखे कुछ वरंदो सरंदो की न। पुट आऊं त चवां थो त इहो इलाइक़े जो वॾो माण्हू आहे, हिन जा हथ ड्रिगा आहिनि। जेकॾहिं दिलि सां कोशिशि कयई त छोकिरी वरी पवंदी, जेकॾहिं न वरी ऐं कोशिशि न कयई त पोइ अबा पंहिंजा नसीब। अबा आऊं उमिरि में आ खां नंढो आहियां, पर सभु कुझु ॾिसी वेठो आहियां। अगरि जे रईस निंगरी वापसि कराए ॾिनी न त आउं मूंखे हथनि पेरनि जा भूंडा ॾिजो। मलूक तूं ई का कोशिश कर के संगती साथीअ खे चओ मन का असां ग़रीबनि जी मदद थी पवे। अम्मा ही घर ऐं जीअं वणंदा तीअं कयो। आउं अॼु दरिया में लहां थो, जेसीं ताईं मूंखे नसीबा हथ न ईंदी न आउं घर ॾे मुंहुं बि न कंदुसि। पुट ॻाल्हि त ॿुधो, तूं अकेलो दरिया में कुॼा वञी कंदे? अबा आउं दरिया खे होड़ ॾींदुसि, पाणी झागींदुसि, हर माण्हू खां पुछा कंदुसि ऐं नेठि त भेण नसीबा ताईं पुॼी वेंदुसि। न पुट न, तू अकेलो दरिया में न लहिजाए। नसीबा त असांजे हथनि मां निकिरी वई, वरी तोखे कुझु थियो त असां काॾे वेंदासीं? नसीबा खे जेके होड़े में पंहिंजे तड़ तां खणी विया उहे जहिड़ा तहिड़ा माण्हू त कोन हूंदा। अबा मता तोखे बि को नुक़सान पहुचाइण ख़्यालु कजां पंहिंजो। अबा उहे मारिन त मूंखे भले मारे छॾे, पर उहे भाइर ई कहिड़ा जेके भेणनि जी इज़तनि तां कुर्बान न थियनि। मुंहिंजो सिर वियो त घोरियो, पर आऊं हाणे नसीबा खे छॾाए जेके हथनि ताईं ज़रूरु पहुचाईंदुसि। पुट आऊं त चवां थो तूं 2-3 ॾींहं सब्र कर, ॾिसूं रेस खां कहिड़ी वर्दी थी मिले, पोइ अॻिते खणी सोचींदासीं। न अबा आऊं हाणे हिते हिकु मिंट बि सुकून सां नथो वेही सघां। खे बसि अम्मा जी पारत हुजे। चङो अबा, ऐं अम्मा मूंखे रुगी दुआ कजो त ऐं दरिया मां सोभारो थी मोटी। पुट असांजी तोखे दुआ आहे, अलाह तुंहिंजा बेड़ा पार कंदो, तुंहिंजी मदद कंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।